अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मौलाना असदुल्ला खोड़ो फेसबुक ते लाइव अचण खां पोइ हुन वक़्तु मौलाना ते सोशल मीडिया ते तमामु घणी तनक़ीद हलणु शुरू थी वई आहे। हींअर खां कुझु देरि पहिरियां मौलाना असदुल्ला खोड़ो पंहिंजी ऑफिशियल फेसबुक आईडी ते लाइव अची करे ॾंडे खे तेल हणी रहियो हो। उहा वीडियो हिन वक़्तु तमामु घणी वायरल थी चुकी आहे, जॾहिं त माण्हू मौलाना जे पंहिंजे ई वाल ते अची मौलाना ते तनक़ीद करे रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते अजीब ख़बरूं मौलाना जे बारे में हलणु शुरू थी चुकियूं आहिनि। मौलाना पंहिंजे कारकुननि खे महांगाई मार्च जे बारे में ब्रीफिंग ॾेई रहियो हो ऐं ॾंडे खे बि तेल हणी रहियो हो। ॾंडे वारी वीडियो एतिरी क़दुरु वायरल थी चुकी आहे जो हिन वक़्तु तमामु घणी ट्रेंड ते हली रही आहे ऐं माण्हू तमामु घणी मौलाना ते तनक़ीद करे रहिया आहिनि। ऐं जेके कमेंट आहिनि से बि मौलाना जे पंहिंजे ई वाल तां खयां विया आहिनि, प्राइवेसीअ करे तव्हांखे नथा ॾेखारे सघूं। सो अचो त मौलाना जी उहा क्लिप ॾिसूं था त मौलाना छा चई रहियो आहे। ऐं असांजे यूट्यूब चैनल ते तव्हां नवां आहियो त यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे वठिजो, सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD, जीअं तव्हां अहिड़ा ॿिया वीडियो बि ॾिसी सघो। उम्मीद है सब साथी महंगाई मार्च की तैयारी में मसरूफ़ हूंदा। कायदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो की क़ियादत में 24 मार्च कराची का लॉन्ग मार्च निकरंदो। पूरे सिंध जो अवाम अल्लामा राशिद साहब से गॾु हूंदो। हमने भी तैयारी फुल करके रखी है, झंडे और डंडे को भी तेल लगाना शुरू कर दिया है। इंशाअल्लाहुल अज़ीज़ अब इमरान को इस्लामाबाद पहुंचकर बोलेंगे इमरान हाने की हल दब त ख़बर पवई। इंशाअल्लाह पूरे सिंध जा कारकुन इस्लामाबाद तैयारी कंदा। कायदे सिंध अल्लामा राशिद जे क़ियादत में इंशाअल्लाह असां भी डंडे के फुल तेल हणी छॾियो आहे। 7 शीशा तेल जा गॾु खयूं हलंदासीं, तेल फुल लॻल हूंदो त इंशाअल्लाह इमरान खान के सूर न थिए। इंशाअल्लाह डंडा उनजे पुठाड़नि ते भञंदासीं। महांगाई करे अवाम खे सफ़ा ख़ुदकशीअ ते मजबूर करे छॾियो अथई।